अब हाणे 28,000 ॾिनाम गवान वारे खे, 12,000 विया भाण जा। अब सुनो तू अचे। हाँ मामा हाय हाय हिसाब करी वाह हिसाब परेशान थी वियो यार, हिसाब न कंदुसि ॿियो छा कंदुसि। ए मामा हिसाबनि किताबनि खे छॾ, तूं ॿुधाए सारियूं खणी वे पोइ छा थियो? अब सारियूं 32 ॾींहं अॻु में जेको रेट हो न साईं जो 56,000 खराड़, हा सही हो। इन खां पोइ ॿिन्हिनि जे अंदरि 46,000 रुपया खराड़ करे छॾियो आहे। हल छा ये का 10,000 में धक धक या सुज़ुकी भरे वञी मिल ते बिहारीम चो बाबा हिन रेट खां सवा 1 रुपयो मथे कोन ॾींदासीं। ए मामा यो तो ज़ुल्म आहे असां हारीन सां, पर पो 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 पाण जेके नंढा नंढा हारी वियूं न इन्हनि जो आहे गुज़र सफ़र इन्हनि सारियुनि ते, इन बसर बटाटे ते, टमाटे ते। हाणे ॾिस हाणे 400 रुपया किलो टमाटो पियो हले, जॾहिं वरी पाण रखंदासीं टमाटो बजी विझंदासीं पोइ वरी रेट सवा 5 रुपए केर कोन। मामा ॻाल्हि ॿुधे, इहा मूंखे ॻाल्हि तोरी न खपनि। तूं मूंखे ॻाल्हि ॿुधाए सिधी, तो चो टमाटा ले तुझी शादी तो कराया, टमाटन जो अघ कोन थियो, ऐं शादी कोन करे सघियो, शादी मुंहिंजी रहिजी वई। पर हाणे ॻाल्हि ॿुध, तो वाइदो कयो आख़िरी त हाणे 31 में तुंहिंजी शादी कराईंदुसि, सारियूं बदल आहिनि, सारियूं विकिणी तुंहिंजी शादी कराईंदुसि, पाण पिनी बि खाईंदासीं, पर तोखे आऊं शादी कराई। कहिड़ा कहिड़ा सूर ॿुधाया, कहिड़ा सूर ॿुधाया तोखे सुलू। यकीन कर तोसां कूड़ नाहे। हा ऐं सारियूं विकिणी पैसा रखिया हथ में, जेके बि कर्ज़ी हुआ पहिरीं पहिरीं सारियूं जंहिंखां वरितियूंसीं बिज वरितो घणे जो बिजो मामा 36,000 रुपया 35-36,000 रुपया उन खे वञी पैसा ॾियूं चादा है तुंहिंजा पैसा वो हिसाब न तो भाई वो ट्रैक्टर वाले जा। हाँ वो 14,000 रुपया 14,000 रुपया वो खुद न पाण अची भी रहियो। सही आई हो कर्ज न थो। हाँ दंडो में से ॿियो मां जेको पंहिंजो बिजी दवा जेको भाण या बाबा ये घणा 28,000 रुपया 28,000 रुपया भाण जा वो जगह 3 दफ़ा भाण ॾिनोसीं वो कर्ज ॾिने न वो ॾेई छॾियो। दवान वारे जो कोन सुरेश उन या बाबा 14,000 रुपया 14 रुपयो कोन पियो घटिजे बाबा ॾिना में से उन खां पोइ कर्ज सुठा लॻा कर्ज लाना न। ॿियो मामा जेको हाणे वरी जेका ज़मीन खेड़ाईंदासीं कंदासीं न उन जा पैसा अलॻि रखिजे। उन रखां छा अञा जेका सुज़ुकी करे 4,000 में 4,000 खां रुपयो कोन पियो घटिजे उनखे 4,000 रुपया ॾेई जान छॾाई। मामा उहो त सुठो कयो पर ॻाल्हि ॿुध मुंहिंजी शादी बाबा मुंहिंजी शादी जे लाइ त पैसा रखिया अथई न। छा ॿुधाया मूं कॾहिं बि कूड़ कोन ॻाल्हायो आहे। ई जेके सारियुनि जा पैसा हुआ उहो मूं कर्ज़िन खे टोटल कर्ज़िन खे ॾेई करे बाक़ी मूं वटि बता सिर्फ़ 30 रुपया। 30 रुपया बाबा 30 रुपये में मुंहिंजी शादी थींदी आहे। शादी कोन थींदी बाबा हिन सियारे में बि आऊं ये रची वञा। अबा तूं त छा पर तो जड़ा अलाई केतिरा नौजवान इन्हनि सारियुनि जे आसरे ते त सारियूं लन पैसा अचनि त शादी थिए पर उन्हनि जी कान थींदी। अलाह वॾो आहे।